सिंध जी साहिली पटीअ ॾांहुं तेज़ीअ सां वधंदड़ सामूंडी तूफ़ान बिपरजॉय शदीद तरीन सामूंडी तूफ़ान में तब्दील थी वियो। सामूंडी तूफ़ान जो ठठे खां फ़ासिलो घटिजी 275 किलोमीटर थी वियो। सामूंडी तूफ़ान कराचीअ खां 340 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूद। तूफ़ान जे चौधारी 160 खां 170 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं घुली रहियूं आहिनि। वीरूं भी 30 फुटनि ताईं पहुची वियो। मौसमियात खाते चयो आहे त सामूंडी तूफ़ान सुभाणे मंझंदि 2 वॻे या शाम धारे केटी बंदर सां टकराइबो या गुज़रण बैदि भारतीय रियासत गुजरात जो रुख़ कंदो। तूफ़ान सबबि केटी बंदर ते 8 खां 12 फुटनि ताईं लहरूं बुलंद थी सघनि थियूं। सामूंडी तूफ़ान बिपरजॉय सिंध जी सारी पटीअ ते असर ॾेखारण शुरू करे छॾिया। मलीर, ठट्टो, सिजावल, बदीन, घोड़ाबारी, चोहर जमाली ऐं ॼामशोरे में तूफ़ानी बरसात कचनि घरनि जूं छतियूं उॾामी वयूं। मौसमियात खाते चयो आहे त ठट्टो, बदीन, सिजावल, मीरपुर ख़ास, उमरकोट, टंडो मोहम्मद खान समेत कुझु इलाइक़नि में 80 खां 120 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं घुली सघनि थियूं। कराची, हैदराबाद, दादू, टंडोवाला यार ऐं नवाबशाह में बि तूफ़ानी बरसात जो इम्कान। सामूंडी तूफ़ान सबबि ठट्टे जे साहिली शहर केटी बंदर, खारो छाण, शाह बंदर, घोड़ाबारी, सजावल, चूहर जमाली, जाती ऐं बदीन जे साहिली मां माण्हुनि खे महफ़ूज़ मागनि ॾांहुं लॾपलाण जारी। मलीर जे इब्राहिम हैदरी ऐं ॿियनि इलाइक़नि मां बि माण्हुनि जी मुंतक़िली जारी। बरसात सामूंडी तूफ़ान सबबि मुतासिर थींदड़नि जा अहंज वधी विया। ठट्टो, सिजावल, बदीन ज़िलनि मां 64,000 खां वधीक माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो आहे। टिनी ज़िलनि मां मजमूई तौर 86.23% माण्हुनि खे मुंतक़िल कयो वियो आहे। बदीन, सिजावल ऐं ठट्टे में रिलीफ कैंप्स बि क़ाइमु कई वियूं आहिनि। पाक नेवी जा ॿेड़ा बि रेस्क्यू ऑपरेशन में शामिल आहिनि। माण्हुनि जी वॾी खेप खे नेवी ॿेड़ी ज़रिए रेस्क्यू कयो वियो आहे। सामूंडी तूफ़ान सबबि मुतासिर थींदड़ ज़िलनि जी इंतिज़ामिया जी वॾे वज़ीर खे आगाही। बलूचिस्तान जी सामूंडी पटीअ वारनि इलाइक़नि में बि सामूंडी तूफ़ान बिपरजॉय जा असर पवण शुरू थी विया। समुंड जूं वीरूं 10 खां 15 फुटनि ताईं बुलंद थी वियूं। कुंड मलीर शहर जे मेन मार्केट में सामूंडी वीरुनि जी वर चढ़ी वई। ओरमाड़ा ऐं गॾाणी में सामूंडी वीरुनि जो पाणी घरनि में दाख़िल। रहवासियुनि पारां पंहिंजी मदद पाइण तहत लॾपलाण जारी। सामूंडी तूफ़ान जी शिदत घटि नाहे थी। इदारा अलर्ट आहिनि। साहिली पटीअ सां ख़तरो टरियो नाहे। वफ़ाक़ी वज़ीर रहमान चयो आहे त लॾपलाण करण खां माण्हू घबराए रहिया आहिनि। इंतिज़ामिया खेनि सम्झाए महफ़ूज़ पागनि ॾांहुं मुंतक़िल करे रही आहे। NDMA चेयरमैन चयो आहे त तूफ़ान सबबि कराचीअ में अर्बन फ्लडिंग जो ख़तरो मौजूदु आहे। सामूंडी तूफ़ान बिपरजॉय सबबि भारतीय रियासत गुजरात में हंगामी हालतूं लागू। रियासत में 69 ट्रेनुनि खे रोकियो वियो। 33 ट्रेनुनि जा रूट तब्दील। मुंबई में समुंड में 4 सबबि रहवासियुनि खे अलर्ट कयो वियो। भारतीय इख़्तियारनि चयो आहे त सामूंडी तूफ़ान जी निगरानी कई पई वञे। IMF पाकिस्तान जे नए माली साल जी बजट ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। पेट्रोल लेवी में 10 रुपया वाध करण जो मुतालबो बि करे छॾियो। नाणे वारी वज़ारत सेनेट कमेटी खे आगाही। मुमलिकती वज़ीर आयशा गौस पाशा चयो आहे त IMF बजट में ख़र्चनि ऐं टैक्स ते ॻणती ज़ाहिर कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अञा बि IMF सां मुआहिदो थियण लाइ पुरउमीद। शहबाज शरीफ़ चयो आहे त IMF जा समूरा शर्त पूरा करे छॾिया आहिनि। गुज़िरियल हुकूमत समूरा तरक़ियाती कम बंदि करे छॾिया हुआ। गुज़िरियल हुकूमत जा बंदि कयल मनसूबा अॼु मुकमल कया विया आहिनि। 9 मई वारे वाक़िअनि पाकिस्तानियुनि जो कंधु शर्म विचां झुकाए छॾियो। शहीदनि पंहिंजे बचनि खे यतीम कयो पर लखे ॿारनि खे यतीम थियण खां बचायो। गुज़िरियल 5 सालनि दौरान मुल्क जी मईशत जो बेड़ो ग़रक़ कयो वियो। आलमी बैंक बोर्ड मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ पाकिस्तान खे $20 करोड़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। रक़म KPG बोर्ड मुतासिरनि ते ख़र्च थींदी। आलमी बैंक चयो आहे त मंज़ूर थियल रक़म
KPG बहिराणे वारनि इलाइक़नि जी तामीर ऐं तरक़ीअ ते ख़र्च कई वेंदी। एक वज़ीर आज़म खे फांसी ॾेई मुआफ़ी बि न वरिती वई। टिनि वज़ीर आज़मनि गिड़कायो वियो ऐं ओगराई बि न ॾिनी वई। क़ौमी असेंबलीअ में ॻाल्हाईंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त स्टील सेक्टर में 30 अरब रुपयनि जे टैक्स जी चोरी कई वई। टैक्स चोर ऐवाननि में बि मौजूद आहिनि। यूनिवर्सिटीज़ जा VCs करप्शन करे अरबपति बणिजी विया आहिनि। करप्शन जा हज़ारे केसिस इल्तवा जो शिकार आहिनि। केरु फ़ैसिलो करण लाइ तयार नाहे। टैक्स वारनि मामलनि ते बि अदालतूं स्टे ॾेई छॾनि थियूं। तव्हां पाण मुराद इख़्तियारनि में सुप्रीम कोर्ट जा इख़्तियार महदूद करियो। असां भलीकार चवंदासीं पर आईनी तरमीम थियणु घुर्जे। रिव्यू एंड जजमेंट एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जा रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त ॾिसी रहिया आहियूं त छा पार्लियामेंट रिव्यू स्कोप वधाए सघे थी या न। नज़रसानी जो आईनी घुर्जूं आहिनि, अपील में तब्दील करे नथो सघिजे। अदालत ॾिसी रही आहे त छा पार्लियामेंट कानून साज़ी ज़रिए नज़रसानी जो दायरो वधाए सघे थी या न। इलेक्शन कमीशन कराची जे मेयर ऐं डेप्टी मेयर जी चूंड लाइ पोलिंग स्टेशन जो हंधु तब्दील करे छॾियो। सुभाणे थींदड़ इलेक्शन KMC हॉल बदिरां आर्ट्स काउंसिल जे ऑडिटोरियम में थींदी। सूबाई इलेक्शन कमिश्नर जी सिक्योरिटीअ लाइ सिंध हुकूमत खे ख़त। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त हाफ़िज़ नईम रहमान डेप्टी मेयर जी आछ क़बूल न कई। सभिनी खे गॾिजी कम करण जी आछ कई आहे। कराची जो मेयर पीपल्स पार्टी जो ई थींदो। सिंध हाई कोर्ट मेयर ऐं चेयरमैन जी चूंड लाइ मकानी इदारनि वारे कानून में तरमीम ख़िलाफ़ जमात इस्लामी जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त मेयर ऐं चेयरमैन जी चूंड रोकण सां अवाम जो नुक़सान थींदो। मक़ामी हुकूमत अवाम जी ज़रूरत आहे। जमात इस्लामी जे अमीर पाण कानून जी हिमायत कई हुई। दरख़्वास्त ते ॿुधणी सां मेयर ऐं चेयरमैन जी चूंड ते को बि असर न पवंदो। जेको फ़ैसिलो थींदो सभिनी ते लागू थींदो। क़ौमी सलामती इदारनि ते कूड़ा इल्ज़ाम लॻाईंदड़ सोशल मीडिया एक्टिविस्ट आदिल राजा लंडन मां गिरफ़्तार। आदिल राजा खे लंडन में वेही इदारनि ख़िलाफ़ कूड़ी मुहिम हलाइण वारे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। आदिल राजा ते इस्लामाबाद जे रिमना थाणे ते इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाइण जो केस बि दाख़िल थियल आहे। सामुंडी तूफ़ान सबब STS पारां समूरी सिंध में रिथियल टेस्ट मुल्तवी। तर्जुमान चयो आहे त 5 खां 15 ग्रेड जी नौकरियुनि लाइ हलंदड़ टेस्ट मुल्तवी कया विया आहिनि। नओं शेड्यूल बाद में जारी कयो वेंदो। गुज़िरियल ॾींहुं रुगो कराची डिवीज़न जी टेस्ट मुल्तवी कई वई हुई।